अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां बदिन सिटी में मौजूदु आहियूं। संगत सां गॾु बाग़ी एजाज सुमरो हाजी हाशम सुमरो। उन सां गॾु असीं पहुतासीं वाजिद महिमान खे जेको आहे उमिरि जूं मुबारकूं ॾियण लाइ। बदिन टिखड़ ते असीं मुबारकूं ॾेई रहिया आहियूं। उन मुबारक ॾियण खां पोइ असांजो सफ़र जेको आहे अमीर शाह सिम ॾांहुं आहे। रईस एहसान, रईस हसन, रईस मोहम्मद हसन शाणी जे ॻोठ या असीं ॻोठ वञूं पिया। उहो जेको आहे उमिरि जी उमिरि अदा करे आयो आहे। संदसि ॻोठ लाइ रवानगी जारी आहे। पर रस्ते में हिकिड़ो एक्सीडेंट थी वियो, वॾो हिकिड़ो एक्सीडेंट थियलु हो। उन एक्सीडेंट तव्हांखे ॾेखारियूं पिया। तव्हां ॾेखारियूं था हे त असांजी सिंध जो माल आहे ऐं सिंध जो तव्हांखे ॾेखारियूं था। उनजो ॻोठ लाइ असां वञी रहिया आहियूं। हीअ गोलाची रोड आहे, गोलाची बाईपास। अमीर शाह सिम ऐं गोरजर खां वठी इहो जेतिरो टुकड़ो आहे, हिन में एक्सीडेंट जाम थींदा आहिनि। पोइ ख़बर छा हीअ एक्सीडेंट थियो आहे जेको टमाटनि सां भरियल मर्दा हुई, जेका शइ न आहे रही। शायदि मुश्किल आहे त हीअ हमरा बतो हुजे। वीडियो नथा ॾेखारे सघूं छो त इहो सफ़ा ख़तमु हुई, डासन ॾिसण जहिड़ी न हुई। असांजो सफ़र जारी आहे। असीं पहुता आहियूं रईस फेरोज़ शाणी जो सौटु आहे, रईस मोहम्मद हसन शाणी। उनखे उमिरि जूं मुबारक ॾियण लाइ असां हुनजो ताक़ ते वेठा आहियूं छांव में। असां सां गॾु फिदा हुसैन दर्स बि गॾु हो, जेको बदिन DC चौक खां असांखे जॉइन कई। बाग़ी एजाज सुमरो जेको हमेशह असांजो सुठो साथ निभाईंदो आहे, ऐं हाजी हाशम ऐं फिदा हुसैन दर्स गॾु आहिनि। ऐं बाग़ी एजाज सुमरो असांजो जेको आहे सफ़र जारी आहे। ख़तरनाक रोड आहे मोरजर खां वठी जेका सिम आहे अमीर शाह सिम, इहो टुकड़ो हिकिड़ो ख़तरनाक आहे। हिते रोज़ न रोज़ को न को ॾींहुं हिते एक्सीडेंट को न को थींदो रहंदो आहे।